अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अॼु असांजो क्लास नंबर 38 आहे, लेक्चर नंबर 38 आहे। असांजो परसेंटेज टॉपिक कैरी ऑन आहे ऐं हिन वीडियो जे अंदरि असीं टॉपिक पढ़ण वारा आहियूं प्रॉफिट लॉस एंड डिस्काउंट। जीअं त मां ग्रेजुअली शयुनि खे अॻिते वठी वञा पियो ऐं तव्हां सभिनी खे बि इल्तमास आहे त क्लास 5, क्लास 6, क्लास 7 इन्हनि क्लासनि जी परसेंटेज जेके बुक्स में मिलियल आहे इन्हनि खे एग्ज़ाम्पल ऐं इन्हनि जे नंढनि नंढनि सॉल्यूशन्स खे हिननि लेक्चर सां गॾु गॾु ज़रूरु ॾिसंदो त जीअं तव्हां में उहा वधीक स्ट्रेंथ पैदा थिए टॉपिक्स खे हल करण जी। सो असां हिन वीडियो जे अंदरि प्रॉफिट लॉस एंड डिस्काउंट जा कुझु वर्ड प्रॉब्लम्स कंदासीं ऐं उन हलंदड़ वर्ड प्रॉब्लम जे अंदरि असां नंढियूं नंढियूं शयूं गेन करण जी कोशिशि कंदासीं। तव्हांजे साम्हूं 3 शयूं आहिनि, यानी पहिरीं लिखी आहे मां सेलिंग प्राइस जंहिंखे चयो वेंदो आहे SP, ॿी आहे कास्ट प्राइस जंहिंखे चयो वेंदो आहे CP ऐं टी आहे मार्क्ड प्राइस जंहिंखे चयो वेंदो आहे MP। हाणे सेलिंग प्राइस सभिनी खे ख़बर हूंदी, असांखे लफ़्ज़ जी माना इहा आहे त जेका विकिरो करण वारी रक़म आहे, यानी जंहिं रक़म में काई शइ असां विकिरो कयूं था त असां हुनखे सेलिंग प्राइस चवंदा आहियूं या विकिरो वारी प्राइस चवंदा आहियूं। ॿियो आहे कास्ट प्राइस, यानी जंहिं रक़म में दुकानदार शइ ख़रीद कंदो आहे। मिसाल कीअं, अगरि दुकानदार खे हीअ पेन 30 रुपए में मिली त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू पंहिंजो प्रॉफिट बि रखंदो ऐं हुनखे सेलिंग प्राइस हिन जी 30 रुपया न रखंदो, या त 35 रुपया रखंदो। हाणे जेका 35 रुपया हुई उहा सेलिंग प्राइस हुई फॉर मी, पर हुन जेका मतिलबु ख़रीद कई पंहिंजे दुकान जे लाइ उहा हिन जी कास्ट प्राइस हुई। त कास्ट प्राइस जो हमेशह कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे त जंहिंमें उहो दुकानदार यानी काई शइ विकिरो करण वारो शइ पाण वठे, सेलिंग प्राइस हुन खां बाद में जनरेट थींदी आहे जंहिंमें हू खपाईंदो आहे। हाणे मार्क्ड प्राइस जो वर्ड असां उते इस्तेमालु थींदे ॾिठो आहे, ॿुधो हूंदोसीं। जंहिंसां दुकाननि ते वेंदा आहियूं, बाटा सर्विस वारा जेके शॉप्स हूंदा आहिनि, असां जॾहिं उन्हनि ते वेंदा आहियूं त उते प्राइस मार्क्ड हूंदी आहे, यानी उते लिखियलु हूंदी आहे उन्हनि कंपनी जे तरफ़ां त हिन जी जेको आहे सो प्राइस केतिरी आहे। सो उन लिखियलु प्राइस खे, उन लेबल ते लिखियलु प्राइस खे असां चवंदा आहियूं मार्क्ड प्राइस। ठीकु आहे, त SP, CP एंड MP। सो हाणे पहिरियों असां हिकिड़ो वर्ड प्रॉब्लम खणूं था, उनखे हल कयूं था, उनखे सम्झण जी कोशिशि कयूं था। चए थो त मार्क प्राइस ऑफ एन आर्टिकल इज़ 400। मार्क्ड प्राइस यानी उन ते जेको टैग लॻल आहे हिकु आर्टिकल ते, हिकिड़ी शइ ते, उहा 400 एंड इट इज़ सोल्ड एट डिस्काउंट ऑफ 10%। ऐं हिनखे हाणे विकिरो कयो थो वञे घणनि में, 10% डिस्काउंट ते। फाइंड द नेट सेलिंग प्राइस ऑफ द आर्टिकल, यानी हाणे ही डिस्काउंट खां पोइ केतिरी रक़म में मतिलबु विकिरो थींदो उहा असांखे प्राइस दसियो। त हाणे तव्हां असां अॻ में बि पढ़ी आया आहियूं त असांखे जेको पढ़ियो हुयोसीं, यानी कीअं 10% ऑफ घणा 400, यानी ॾिसो हीअ पॉइंट असां ऑलरेडी डिस्कस करे आया हुआसीं। हाणे हिते बि कुझु अहिड़े क़िस्म जी सिचुएशन क्रिएट थी वई आहे त 400 रुपए में हिकिड़ो आर्टिकल आहे, उहो 10% में विकिरो थिए थो, त यानी असांखे उन आर्टिकल जा 10% कढणा आहिनि। ठीकु आहे, हाणे आर्टिकल जा 10% कढणा आहिनि न, त हाणे छा थींदो, असांखे ट्रिक जे मदद सां अगरि या 10% कढूं त हिन जी हिकिड़ो दफ़ो पॉइंट पोइ ते कंदासीं त थींदा 40, यानी 40 रुपया असांखे डिस्काउंट मिले थो अगरि हू 10% असांखे ॾियनि था त। अगरि हाणे कुझु ॿार अहिड़ा आहिनि जेके पोयों क्लास 9 ॾिसी आया, ऐं 10% मां कीअं कढियो आहे, त मां ट्रेडिशनली बि तव्हांजे साम्हूं हल कयां थो त 10% ऑफ 400 लिखंदासीं। ठीकु आहे, असां अॻ में हिनखे सिखियो आहे ट्रांसलेट करणु। ॿ ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु, ॿ ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु, चइनि खे 10 सां ज़रब कंदासीं थींदा 40। हाणे हीअ असांजो जवाबु नाहे, असां खां पुछे थो नेट सेलिंग प्राइस। असांखे ईअं पुछे आहे त 10% अगरि डिस्काउंट मिले थो त उहो डिस्काउंट केतिरो आहे, पोइ त असांजो जवाबु 40 हुयो। पर हाणे असांखे चए थो त हाणे खपंदो घणे में, खपंदो घणे में असांखे ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं 400 मां असां कट कंदासीं 40 रुपया। 400 मां 40 कट कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 360। हे असांजो जवाबु आहे। त उन जी जेका नेट सेलिंग प्राइस आहे उन आर्टिकल जी, उहा आहे 360। उमेद आहे त तव्हांखे ही वर्ड प्रॉब्लम सम्झ में अची वियो हूंदो। असां हिन जी परसेंटेज 10 ॿिनि तरीक़नि सां कढी, हिकु ट्रेडिशनली, हिकु तव्हांखे चवंदा डायरेक्ट हिन जा 10% कढो, इहे असांखे उनजो जवाबु मिली वियो। हलूं था नेक्स्ट प्रॉब्लम जे तरफ़। मूं हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल लिखियो आहे। जीअं त पहिरियों एग्ज़ाम्पल असांखे डिस्काउंट जो मिलियलु हुयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां हिन में हिन टॉपिक जे अंदरि 3 शयूं पढ़ण वारा आहियूं, डिस्काउंट, लॉस एंड प्रॉफिट वग़ैरह हिन जे अंदरि टॉपिक में पढ़ंदासीं। सो हाणे वर्ड प्रॉब्लम ॾिसूं था त असांखे कहिड़े तरफ़ इशारो थो करे। चए थो ए स्कूल बैग इज़ परचेस्ड फॉर RS 180। हिकु स्कूल जी जेका बैग आहे उहा ख़रीद कई वई आहे 180 रुपए में, एंड सोल्ड आउट फॉर RS 225। फाइंड द प्रॉफिट परसेंट।
चए थो हिकिड़ी बैग 180 रुपए में वरिती आहे, उहा खपाइनि था 225 रुपए में। ॿुधायो त हिन जो प्रॉफिट परसेंट केतिरो आहे। हाणे असांखे प्रॉफिट बि नथो ॾसे ऐं हुनजी परसेंट बि नथो ॾसे, उहे ॿई शयूं असांखां पुछे थो। पर असांखे हिन जे अंदरि मिलियल छा आहे, हिन जे अंदरि मिलियल आहे असांखे हीअ परचेस्ड प्राइस या CP मिलियल आहे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असांखे हिन में SP मिलियल आहे, उहा आहे असांजी 225 ऐं CP घणी आहे 180। हाणे जंहिंमें ख़रीद कयो अथई ऐं जंहिंमें विकिरो कयो अथई, तव्हां मूंखे ॿुधायो त हिननि ॿिन्ही मां वॾी रक़म कंहिंजी आहे, विकिरो करण वारे जी या ख़रीद करण वारी रक़म। तव्हां चवंदो सर विकिरो वधीक रक़म में कयो अथई, ख़रीद घटि में कयो अथई। सभ खां पहिरियों त असांखे अंदाज़ो थी वियो त हिनखे प्रॉफिट आहे। हाणे प्रॉफिट पियो केतिरो आहे, प्रॉफिट केतिरो पियो आहे, असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॾे अंग मां जॾहिं नंढो अंगु यानी जेको जंहिंमें ख़रीद कयूं उहो कट कंदासीं, असांखे जवाबु मिली वेंदो त 45 रुपया हिनखे प्रॉफिट पियो आहे उन बैग ते। कीअं? 80 में 20 मिलाईंदो त थींदा 200, वरी 25 ॿिया मिलाईंदोसि त जेको आहे तव्हांखे थींदा 45, यानी असांखे जवाबु मिली वियो 45 ऐं तव्हां हिनखे 225 मां 180 कट कंदव त। सो हाणे असांखे जवाबु मिली वियो न, असांखे फ़िलहालु प्रॉफिट मिलियो आहे। हाणे असांखे जेको प्रॉफिट मिलियो आहे उहो मिलियो आहे 45 रुपया। हाणे असांखे प्रॉफिट परसेंट मालूम करिणो आहे, त प्रॉफिट परसेंट मालूम करण लाइ असांखे यादि रखी छॾियो त प्रॉफिट जेतिरो मिलियो आहे, यानी प्रॉफिट मिलियो आहे या जेको लॉस मिलियो आहे, जेको असांखे हिते जवाब में आयो आहे प्रॉफिट मिलियो आहे, उनखे असां रखंदासीं मथां, यानी अपान जे मथे पासे ॾो, यानी न्यूमिरेटर में। हाणे हितां असां छा रखंदासीं 180। हाणे 180 हिते छो था रखूं, इन जे करे हिते था रखूं त असांखे प्रॉफिट हिन ते पियो आहे। अञा सवलो करे ॿुधायां, असां 180 रुपयो इन्वेस्ट कयोसीं, यानी हिकिड़ी बैग ते इन्वेस्ट कयोसीं 180 रुपयो, उन ते 45 रुपया फ़ाइदो पियो आहे। यानी असांखे हेठां हमेशह उहा शइ रखणी आहे जंहिंमें असां इन्वेस्ट कयो आहे, जेतिरे में असां उहा शइ ख़रीद कई आहे। सो पहिरियों त असां हे सेटअप कंदासीं, पोइ असांखे ख़बर आहे त हुनजी परसेंटेज मालूम करण लाइ असांखे हुन सां 100 ज़र्ब करिणो हूंदो आहे। हाणे 0 हिन जो ख़तमु, 0 हिन जो ख़तमु, 9 ॾूं 18, 5 ॾूं 10, 3 टका 9, 1 टका 1 हेॾे 5 टका 15। अञा टेबल 3 जी ऐं 15 जी वञे थी, 1 टका 5 टका 15। हाणे 5 खे 5 सां ज़र्ब कंदो त थींदो 25%। छो त असां 100 ज़र्ब कयोसींसि नी बाबा, इन जे करे असां 25 लिखी हुनखे परसेंट ॾींदासीं। यानी ख़बर पई त हिन स्कूल बैग ते हिनखे 25% प्रॉफिट पियो आहे। असां हिन एग्ज़ाम्पल खां पोइ वरी हिकिड़े नेक्स्ट एग्ज़ाम्पल खे सम्झूं था। हाणे असांजे साम्हूं जेको वर्ड प्रॉब्लम आहे उहो आहे अ फ्रूट सेलर परचेस्ड 40 डज़न्स बनानास इन ऑल एंड देयर कॉस्ट प्राइस इज 50 पर डज़न। ही सेल्स ऑल बनानास एट द रेट ऑफ 60 पर डज़न। हाणे जी माना कीअं आहे, चए थो त हिकिड़ो फ्रूट सेलर आहे, यानी फ्रूट वारो आहे जेको 40 डज़न केला वठे थो, ठीकु। हाणे उनखे 50 रुपए पर डज़न थो पवे। यानी हिते हाणे असांखे थोरो एहतियात बरतणो आहे। उहो कीअं त हिते असांखे 1 डज़न जी रक़म लिखियलु आहे ऐं हिन 40 डज़न वरिता आहिनि, त असां सभ खां पहिरियों कमु त इहो कंदासीं न, 40 मल्टीप्लाई 50। हाणे तव्हां चवंदो सर 40 खे मल्टीप्लाई 50 छो कयोसीं? उहो इन करे कयोसीं त असां पढ़ियोसीं जॾहिं हिकिड़ी शइ जी रक़म मालूम हुजे ऐं बक़ाया जी मालूम करणी आहे त पोइ असां जेको आहे सो मल्टीप्लाई कंदा आहियूं। ऐं मल्टीप्लाई छो था कयूं हिते? असांखे ख़बर त पए न हिन इन्वेस्ट केतिरो कयो आहे। अचो ॿियो आहे, ऐं हीउ खपाए थो उहे सभु 60 रुपए पर डज़न सां, ठीकु आहे। त हिन साॻियो ई 40, साॻा ई जेको आहे 40 डज़न हाणे हिन 60 रुपए पर डज़न सां खपाया आहिनि, ठीकु। हाणे असां ॾिसंदासीं, पहिरियों हिननि ॿिन्ही खे कंप्लीटली सॉल्व कंदासीं, यानी हिन जी मल्टीप्लिकेशन कंदासीं, पोइ असांखे ख़बर पवंदी हिन वरिता घणे में, हिन इन्वेस्ट घणो कयो ऐं हिन अर्न घणो कयो। ओके, हाणे असां हिन खे जॾहिं मल्टीप्लाई कंदासीं 40 50 खे त असांखे जवाबु मिलंदो 2000 ऐं जॾहिं असां 60 40 खे ज़र्ब कंदासीं जवाबु मिलंदो 2400, ठीकु। हाणे तव्हां चवंदो त सर जल्दी हल कीअं कयो तव्हां, मतिलबु हूअं त तव्हां हिनखे डबल मल्टीप्लिकेशन कंदव, पर हिकिड़ो तरीक़ो ॿुधायांव थो, उहो इहो आहे, अगरि सम्झ में अचे तव्हांखे त जॾहिं बि हेॾो बि 0 हुजे हेॾो बि 0 हुजे ऐं तव्हांखे 2 अंग मिलनि त उन्हनि 2 अंगनि खे पहिरियों ज़र्ब कयो पाण में, 5 चौंक 20, मां 20 लिखियमि, ठीकु। पोइ जेके 2 0 बचनि था उहे 2 0 पोइ हिते ॾेई छॾियो त मूंखे रक़म मिली वई त 2000।
साॻियो ई फार्मूलो हेठि 6 हिनखे 4 सां ज़रब कयूं 6 चऊं 24 0 हिनजो 0 हिनजो असांखे जवाबु मिली वियो। इहो हिकिड़ो मल्टीप्लिकेशन में स्टेप आहे, तव्हां बि हिन मां फ़ाइदो वठी सघो था। सो हाणे मूंखे ख़बर पई त हिन जी CP हीअ आहे 2000, यानी हिन कॉस्ट प्राइस जेका हिन इन्वेस्ट कई आहे उहा 2000 आहे, जेको जंहिंमें हिन ख़रीद विकिरो कयो आहे उहो 2400 रुपया आहे। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त जेको बंदो 2000 में शइ वठे 2400 में खपाए, हिनखे प्रॉफिट पियो लॉस पियो, असांखे अॻ में ई चए थो त हिनजो प्रॉफिट मालूम कयो, त असांखे ख़बर पई त हिनखे 400 रुपया प्रॉफिट पियो। कीअं? जॾहिं 2000 कटियोसि जेके हिन इन्वेस्ट कया त बक़ाया असां वटि 400 रुपया था बचनि, जंहिंखे असां कॾहिं कॾहिं किताब में हीअं बि लिखंदा आहिनि त तव्हां SP मञा CP कट कयो। पोइ मूंखे इहो थोरो अजीब लॻंदो आहे त हिकु हिकु शइ में ॿार खे वेठा फार्मूला लिखाईंदा वठूं, असां पाण बि सम्झी सघूं था ॾिसी करे त असां कटींदासीं त असांखे फ़ाइदो मिली वेंदो, छो त अॻिलो चवे थो न त हीअ असांजी SP आहे, यानी विकिरो हिन एतिरे में कयो आहे। सो हाणे जॾहिं असांखे प्रॉफिट मालूम थी वियो त 400, हाणे असां अपान में छा लिखंदासीं? 2400 2000 लिखंदासीं। 2000 मां पहिरियों बि इन करे लिखंदासीं त हिनखे जेको 400 रुपया फ़ाइदो पियो आहे उहो 2000 इन्वेस्ट करण ते पियो आहे। असां जेका इन्वेस्टमेंट हूंदी आहे उहा रखंदा आहियूं, उन ते ई नुक़सानु पवंदो आहे, उन ते ई फ़ाइदो पवंदो आहे। ठीकु, त जेतिरो फ़ाइदो पियो असां कटे करे रखियोसीं उहो मथां, ऐं जेतिरा हिन इन्वेस्ट कया यानी कॉस्ट प्राइस असां उहा पान में रखीसीं। मालूम छा करिणो आहे? परसेंटेज मालूम करणी आहे न, त असांखे छा कंदासीं? हिन सां 100 मल्टीप्लाई कंदासीं। ओके, सो हाणे हिनखे रिड्यूस करिणो आहे, तव्हांजे मथां आहे कीअं बि कयो। मां हिन जो 2 0 हिन जा थो ख़तमु कयां, 2 0 हिन जा थो ख़तमु कयां, त हे मामिलो ई ख़तमु थो थी वञे। ठीकु आहे, मतिलबु रिड्यूस थी थो वञे। हाणे था बचनि 400 ऐं 20, मां 1 0 मथे जो थो कटियां, 1 0 हेठे जो थो कटियां, अञा मुंहिंजे लाइ आसानु थी वियो। हाणे 40 ऐं 2 ते टेबल पढ़णी आहे, 1 ॾूं 2 4 0 ॾे वापसि मथे। ख़बर पई त हिनखे 20% जवान जे पुट खे फ़ाइदो पियो आहे हिन मतिलबु केलनि खे विकिरो करण में, जॾहिं हू 2000 में ख़रीद करे थो ऐं 2400 में खपाए थो। त हाणे जेके मां हे वर्ड प्रॉब्लम खयां आहिनि, 6 क्लास जे किताब मां खयां आहिनि। असां वटि कुझु नंढड़ियूं उहे बि आहिनि जेके बेसिक लेवल ते पढ़नि थियूं, उन्हनि जे लाइ इलाही मसइलो हूंदो आहे त असांखे अंग्रेज़ी नथी अचे या सर सां त इहे मथियां आहिनि, या असां नंढे क्लास में जेके ॿार पढ़नि था उहे बि असांजे हिन कोर्स में शामिल आहिनि। त उन्हनि खे मां चवंदुमि बाबा तव्हां जेके परसेंटेज जा शुरूआति में नंढा नंढा कॉन्सेप्ट पढ़ायामांव न, उहे तव्हांजा आहिनि। हिननि खे तव्हांखे टेंशन खणी ज़रूरत न आहे, नथो सम्झ में अचे कुझु बि न आहे। तव्हांजा जेके पहिरियां 2 क्लास आहिनि न, इहे ॾाढा इंपॉर्टेंट आहिनि। परसेंटेज जो बुनियादी कॉन्सेप्ट तव्हां वटि हुजणु घुरिजे। बाक़ी ही वर्ड प्रॉब्लम आहिनि तव्हांजे लाइ प्लस पॉइंट आहे, अचनि था त ठीकु आहे, नथा अचनि टेंशन लेने का नहीं। हाणे असां नेक्स्ट लास्ट एग्जाम्पल ॾिसंदासीं, उनखे हल कंदासीं ऐं सम्झण जी कोशिशि कंदासीं। बिस्मा परचेस्ड अ TV फॉर 20,000 एंड सोल्ड इट फॉर Rs 18,000 टू परचेज अ न्यू मॉडल TV। हाणे बिस्मा खे शौक़ु थियो आहे, हुन पहिरियों TV वरिती 20,000 में, हाणे चए थी त मां नएं मॉडल जी TV वठां जेका खपाए थी 18,000 में। वरिती घणे? 20,000 में। खपाए घणे थी? 18,000 में। ठीकु आहे, त असांखे चयो थो वञे त फाइंड हर प्रॉफिट आर लॉस परसेंट। जे फ़ाइदो पियो अथसि त हुनजी परसेंट मालूम कयो, जे लॉस पियो अथसि त हुनजी परसेंट मालूम कयो। हाणे लॉस परसेंट या प्रॉफिट परसेंट बाद में ख़बर पवंदी, पहिरियों इहा त ख़बर पए न लॉस केतिरो पियो आहे हिनखे या प्रॉफिट केतिरो पियो आहे, उहो असां कीअं कंदासीं? ॾिसो, परचेस्ड प्राइस यानी असां ईअं खणी चऊं त जेका हिन वरिती हुई पाण CP खणी वठूं हिनखे 20,000 में। ठीकु, हाणे SP खपाए थी 18,000 में। ठीकु, हाणे तव्हां ॿुधायो त हिनखे फ़ाइदो पियो आहे नुक़सानु पियो? हिनखे नुक़सानु पियो आहे। घणा? 2,000। ठीकु, ओके थी वियो इहो, यानी 20,000 जी वरितल शइ 18 में खपाईंदी त 2,000 जो त नुक़सानु पवंदुसि। हाणे असांखे सभ खां पहिरियां त इहा ख़बर पई त हे लॉस परसेंट आहे, माना लॉस जी परसेंट मालूम करणी आहे, न की प्रॉफिट जी। हाणे असां छा कंदासीं? 2,000 मथां रखंदासीं। छो? इन जे करे मां तव्हांखे चवंदो जेको हुनखे नुक़सानु पवे थो या फ़ाइदो पए थो उहो तव्हां मथां रखंदव। हाणे हेठों छा रखंदासीं? हिन जे अपान में छा रखंदासीं? 20,000। ठीकु, हाणे रखंदासीं हिते 20,000। 20,000 हेठों हिन जे करे रखियासीं त हिन जी इन्वेस्टमेंट एतिरी हुई 20,000। हाणे हुन इन्वेस्टमेंट ते हिनखे नुक़सानु पियो आहे 2,000 जो। सो तरतीब साॻी ठाहींदा आहियूं प्रॉफिट वारी लास में ई, सिर्फ़ु हितां जो खेल आहे। हाणे असां छा कंदासीं? 100 ज़रब कंदासीं। हिनखे मां थोरो लीक जी धार कयां, तव्हांजे भुलिजो न। हिन सां 100 ज़रब कंदासीं। छो? लॉस त असांखे ख़बर पइजी वई, असांखे लॉस परसेंट मालूम बि करणी आहे, हिन जे करे। हाणे 2 ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु, 2 ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु, हिन सां मामिलो बि ख़तमु। हाणे
हिन सां हिन जो मामिलो आहे त 2 ॿुड़ियूं हिन जूं ख़तमु था कयूं, 2 हिन जूं ख़तमु था कयूं। 1 ॾूनू हिते हिकिड़ी ॿुड़ी बची आहे, हिन करे 10 खणींदासीं, यानी हिन खे 10% लॉस पियो हिन टीवी मटाइण जे चकर में। सो हिन में डिस्काउंट, हिन में असां लॉस, हिन में असां प्रॉफिट, नंढा नंढा एग्जाम्पल्स डिस्कस कयासीं। हाणे तव्हांजे साम्हूं होमवर्क आहे, इन खे हल कयो, सम्झण जी कोशिशि कयो। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। वरी मिलंदासीं हिकु नई क्लास में। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।